ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास कुछ देर में थींदो। काबीना इजलास जी 6 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। एजेंडा में ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस लाइ फंड्स जी मंज़ूरी भी शामिल आहे। सिंध में PPHI जी 50 जनरल डिस्पेंसरीज़ खे फ़ाल करण लाइ फंड्स बाबति गौर विचार कयो वेंदो। कराची में वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास कुछ देर में थींदो। काबीना इजलास जी 6 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। एजेंडा में ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस लाइ फंड्स जी मंज़ूरी भी शामिल आहे। सिंध में PPHI जी 50 जनरल डिस्पेंसरीज़ खे फ़ाल करण लाइ फंड्स बाबति गौर कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास कुछ देर में थींदो। काबीना इजलास जी 6 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। एजेंडा में ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस लाइ फंड्स जी मंज़ूरी भी शामिल आहे। सिंध में PPHI जे 50 जनरल डिस्पेंसरीज़ खे फ़ाल करण लाइ फंड्स बाबति गौर विचार कयो वेंदो। कराची में वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास कुछ देर में थींदो। काबीना इजलास जी 6 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। एजेंडा में ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस सर्विस लाइ फंड्स जी मंज़ूरी भी शामिल आहे। सिंध में PPHI जी 50 जनरल डिस्पेंसरीज़ खे फ़ाल करण लाइ फंड्स बाबति गौर विचार कयो वेंदो।